हल न मिठू एडी लोड करे मुझी जान बजान जलाई थो जान बजान जलाई थो अला मूसा छो न गलाई थो। हाय कितना खूबसूरत चेहरा है, अखियूं जड़ो ब बिलोर गप में गता पिया। ये आंखें मुझको दे दियो बसंती, मेरा मतलब है तुम कितना खूबसूरत है। तुम्हारा होंठ जेड़ो लाक पे दर दिनू पिया। हाय हाय कितना खूबसूरत है तुम, मुझसे शादी करोगी? आप हो कौन? मैं इंसान है, मानू है, मानू का बच्चा है। आपको मैं क्या ढोर लग रहा है? वो तो मुझे भी नजर आ रहे हो, आप इंसान हो, लेकिन हाँ माशाल्लाह। माशाल्लाह तो आप कौन सी दुबली पतली हैं जेड़ो वेट पाण में विड़िया पिया हुजन। शादी के बारे में मैंने आपसे पूछा, आपका क्या ख्याल है? वैसा मेरा नाम पप्पू पंचर है। आपसे और मैं शादी? तो क्या आप इंसानों में शादी नहीं करती हैं? ये आपके पास कौन सा रवाज है? आप जानवरों से शादी करती हैं? तुम्हारे कहने का मतलब क्या है? मतलब ये है कि मैं बहुत अच्छा कमाता भी हूँ और जुआ में भी कमाता हूँ, तो दुकान पे भी कमाता हूँ। तुमको मैं ऐश कराएगा, मुझसे शादी कर लियो। पाण ब गॾु हूंदासीं, दुनिया ते धाबो हूंदो था, हाणे ब भलाऊं गॾु थियो। मुझसे शादी करो। देखो मैं बहुत अकेला है जिंदगी में, मैंने कभी किसी को देखकर ऐसे प्यार से नहीं देखा जैसे मैंने तुमको देखा है। प्लीज मुझसे शादी कर लो। मेरा भूंगा है, वो भूंगा भी रेलवे स्टेशन पर बना हुआ है। जब रात को रेल आती है ना तो उसकी लाइट पर पूरा भूंगा खुल के सामने आ जाता है। वहाँ हम हनिया मुनिया मनाएंगे। मुझसे शादी कर लियो। हनिया मुनिया मतलब हनीमून। मुझसे शादी करोगी ना? हाँ बोलो, देखो हाँ बोलो। बसंती, राधा, वजंती, क्या नाम है तुम्हारा? तुमने तो अभी तक अपना नाम ही नहीं बताया। देखो हाँ? खुदा को मानो, जान छोड़ो मेरी। जान छोड़ो? मैं इंसान है, कोई हैवान नहीं है जो तुमको चक मार रहा है। मैं तुमको शादी की ऑफर दे रहा है। मुझसे शादी करोगी? नहीं करूंगी। क्यों नहीं करोगी? तुम्हारे बाप की बात है, पिड़े की बात है, बाँ मोड़ी दो से मुक्कड़ दो से। मुझसे शादी करो। छोड़ो मेरी जान। ठीक है, रनमागी चिड़ी पई बेचा, कोई मसला नहीं। आज पहली मुलाकात है ना, आज भले तुम ना करो, कल तो हाँ करेगी ना। रना जेड़ी थुली तू तेड़ो थुलो आऊं, गडिया हलदासी माण्हू चौथा बई भेड़ भाव प्या चल। हाय हाय मेरी जानू मानू, कहाँ बैठी हो? सुबह से तलाश कर रहा हूँ तेरे को यार। क्यों खोई खोई लगी हुई हो? तो मुझे तलाश कर रही हो या मैं तुम्हारा इंतजार कर रही हूँ? मैं तलाश कर रहा हूँ, पता नहीं कहाँ कहाँ मारी मारी फिर रही हो। क्यों क्यों परेशान बैठी हो? चेहरा क्यों उतरा हुआ है? पहले ये बताओ, तुम मुझसे प्यार कितना करते हो? इतना बड़ा, इतना बड़ा। कितना बड़ा? इतना बड़ा। किलो के हिसाब से करते हो क्या? नहीं, मैं मनों के हिसाब से करता हूँ। वो जो बुढ़ा यहाँ से गुजरता है ना? कौन बुढ़ा? अरे वो जो गुजरता है यहाँ से, बुढ़ा। अच्छा अच्छा अच्छा, वो पागल। वो क्या पागल नहीं है। क्या 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 है उसने? वो मैं जब भी यहाँ से गुजरती हूँ, आती जाती हूँ, मुझे आते जाते छेड़ता है। अच्छा, छेड़ता है? हाँ। रहने दो उसको यार, बाढ़ में जाए। वो छेड़ता है, क्या जाता है तुम्हारा? छोड़ दो उसको। पागल को क्यों खामखा अपने गले डाल रही हो? छोड़ो उसको, प्यार मोहब्बत की बातें कर। अच्छा वो पागल है? वो आते जाते मुझे छेड़ता है, वो पागल है? इसका मतलब तुम्हें मुझसे मोहब्बत नहीं है? क्यों नहीं है यार, कैसी बातें कर रही हो? अगर है तो चलो मेरे साथ और उसको मजा चकाओ। खामखा वो फिल्म मेरे गले डाल रही हो यार। छोड़ उसको, साइड पे रख। अभी प्यार मौसम, कितना प्यारा मौसम चल रहा है और तुम उस पागल की बातें कर रही हो अभी। क्या मतलब तुम्हें जरा भी शर्म नहीं है? वो मुझे छेड़ रहा है और तुम कह रहे हो वो पागल है, उसको एक साइड पे रखो। ऐसे कैसे रखो? मुझे आते जाते छेड़ता है, तंग करता है। बाद में देखते हैं ना उसको, अभी तो छोड़ो यार। मौसम कितना प्यारा है, अभी प्यार मोहब्बत की बातें करें। क्या मौसम मुझे नहीं पता। उसे चलो और सबक सिखाओ, उसे मजा चकाओ, वरना मैं यही सोचूंगी कि तुम्हें मुझसे मोहब्बत नहीं है। लगे तो यार अन्ना मारा ही दी पोड़ा तो जो खैर नाए हाण तो क्या हूं ॾिसंदुसि। हो असानू इश्क मरेंदा वे ढोलण वल वल कतल करेंदा, वल वल कतल करेंदा है। हाँ पप्पू तो खेता पंचर करे छॾींदोसि। थदो थी वे 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 थदो थी।
एॾो गरम छो आहीं? सुबुह जो नाश्ते में पिशोरी जूता खाधा अथई या? तू मुझे परीअ खे परेशान छो तो करी? परी अड़े असांखे त अॼु ताईं जेका मिली आहे सा चरी मिली आहे, परी त का मिली कान्हे। मूंखे ॾेखार पोइ आउं ॾिसी पोइ तोखे ॿुधाईंदुसि इहा परेशान करण जहिड़ी आहे बि या न। जंहिंखे तू रोड रस्ते ते ॾिसंदे अची थो ऐं गाना तो ॻाई। अच्छा हू बम्पर प्राइज़? खबरदार जो बम्पर प्राइज़ चयो अथई। बस सबर कर, थधो थी मुंहिंजी ख़बर 4 वर्ष खां पोइ चरिया हुनखे त सॼे ॻोठ जे माण्हुनि ते छेड़ियो। इहो त आऊं हुउसि, बाहि जे विच में टुप ॾेई बीह रहियुसि, हुनखे ॻोठ जे माण्हुनि खां मूं बचायो, हुनखे साम्हूं ईअं ई करे मूं ॾेखारियो त आऊं हुनजो आशिक़ आहियां ताकी ॿिया पुठियां अची वञनि। चरिया तूं त वरी मुंहिंजे मथां लठ खणी आई, तोखे हया टके हिकिड़े जो कोन्हे? माना जेको अव्हां जी इज़त बचाया हुई उनखे गिचीअ में हथु विझो। लख जी लानत, हींअर तो जूतो लाया न, मक़सदु त जूतो लाइ ईअं भॼंदुसि, तूं छा पिड़े बि कोन मूंखे पुॼंदो। अदा मूं कंहिंजो बि नालो कोन वरितो आहे। अरे पोइ परीअ मूंखे रोई छो था? अरे ॿाठ करे या परी मूंखे ॾेखार त सही, निभागी हले थी रोड तां जहिड़ो खॾा कंदी वञे, इनखे केरु छेड़ींदो? इहे त मुंहिंजा जिगर आहिनि जे मूं हुनखे बड़ी साइड बती हई। हा पर आईंदा अॼु खां मूंखे ख़बर पई आहे त हूअ त तुंहिंजी आहे। हाणे आउं हुनखे कुल्हो कोन हणंदुसि, हाणे आउं यको हुनजे मथां किरंदुसि। मतिलबु आउं मज़ाक पियो करियां, तूं थधो थी पाण बचपन जा दोस्त आहियूं। तूं हिन परी जे करे तूं माना मूंसां विढ़ण लाइ बांठो खड़ी आई। परी मुंहिंजो प्यार आहे, आईंदा हुनजो रस्तो कटियो न। आउं छा तो थधो बांठो हेठि आईंदा हुनजो रस्तो कटींदुसि कोन, आउं को बिल्लो आहियां जो रस्तो कटींदुसि। आईंदा हुनखे डायरेक्ट कुल्हे ते खणंदुसि। बच्चा मतिलबु इहो त बसि पाण हथु खयो, पाण विथड्रा थी वियासीं। बसि तूं बेखुदको थी हलियो वञ। पक्की ॻाल्हि आहे? पक्की ॻाल्हि आहे। इहा सीट हाणे शिकायत न मिले? न शिकायत कान मिलंदी, हाणे तोखे पक्की ख़बर मिलंदी। पक्की ख़बर मिलंदी त माना आउं हथु खणी वियोसि। हा हाणे वरी ॻोल्हे लहिजे। पर ॻाल्हि ॿुध, इन खां वधीक को सुहिणो मूं वटि आया हुआ वटि। मज़ाक पियो करियां, तूं त तपियो पियो वे तंदूर में ॼाओ हुए छा? एॾो कोसो। बसि पाण हथु खयो न। हा बसि हाणे हुनखे तंग न कजां। हाणे जेकॾहिं हुन शिकायत ॾिनी आहे न त पप्पू बसि पप्पू अॻे ई पंचर थियो पिया। इहा तुम्हारी परी ॾिसी पंचर थी वियो। पाण हथु खयो बाबा, तूं खुटको न कर, तूं वञ हलियो बेखुदको थी वञ। हा वञ ॾिसजे। हा बिल्कुलु वञ, माई खे चई छॾ, मुंहिंजे तरफ़ां चई छॾियसि त माना हुन हथु खयो बसि ॿियो छा। चई छॾियसि त जेकॾहिं इहा हाण जे मूं सीट छॾी त बचा तूं असांखे हाणे ॻोल्हींदे, पर असीं लिकण जहिड़ा आहियूं ई कोन, ॿई थुल्हा आहियूं, परियां खां ॾिसण में अची वेंदासीं। फोन कई हमने बागी के अञा कोन आई आहे। क्या बात है जानू, आज तो बड़ी खुश नजर आ रही हो। ये फूल मेरे लिए लेके आई हो ना? नहीं, पंजू पहलवान। कौन सी शामत है ये पंजू पहलवान, मैं उसको भी पंचर कर दूंगा। खुद इतने पंचर हो काफी नहीं है, उसको पंचर करोगे? मैं कहाँ से पंचर दिखता हूँ तुमको? खबरदार जो मेरे पंजू पहलवान के बारे में कुछ बोला। देखो बात सुनो, मुझे कभी तुमसे मोहब्बत थी क्योंकि मैं तुम्हें ताकतवर समझती हूँ, समझे? मैं तुम्हें समझती थी कि तुम हिम्मत वाले हो, लेकिन ये कुछ दिनों में मैंने देखा है कि तुम किसी काम के नहीं। तुमने देखी कहाँ है अब तक मेरी हिम्मत, पता है तुमको? हवा आने दो, ठीक है? मैंने बहुत तुम्हारी हिम्मत देखी, कई बार मैंने उस बुढ़े की शिकायत की। अगर तुम इतने बड़े मर्द होते ना, पप्पू पंचर करके नहीं छोड़ते। और मुझे तो लगता है कि पप्पू पंचर कम तो खुद पंचर दे। हाय इन थुली निभागी निंड फिटाई छॾी आहे। सॼी राति अखियूं बंदि करियां थी, मुंहं में फिरियो अचे, मोचड़े वांगुरु अचो लॻे। ऐं त सफ़ा चरियो आशिक़ थी पियो आहियां। घोड़ा ॾे तूं जुमा अॼु त तूं पंचर थींदे पको ई पको। अड़े पर छा जे लाइ त तूं मूं ते खारी थियो घुमे? मूंखे मना कई हुई न त परीअ जो नालो न वठिजे, तूं वरी हुनजे अॻियां आहे। अड़े त मूं परी कंहिंजो त नालो वरितो ई कोन्हे, मूं त हिकिड़ी थुली चरी जो नालो वरितो आहे। उन ते आउं आशिक़ थी पियो आहियां। एॾी ख़ूबसूरत लॻी आहे मूंखे। असां ॿिन्ही जो जोड़ अहिड़ो ठहंदो, ऐं उन सां हक़ निकाह थो करियां। आऊं आहियां मौज तुंहिंजो जोड़ ठहंदो। अदा तूं खणी मुंहिंजो सालो थी, छा थी पप्पू ॾिस थधो थी, अजायो गरम न थी।
मूं हक़ निकाह जी ॻाल्हि कई आहे, ऐं को भॼाए वठी कोन थो वञां तोखे एॾी चिड़ अची लॻी आहे। जेकॾहिं तुंहिंजो हुन सां प्यार आहे त तूं हुन जी ॻिची में बोर्ड टंगे छॾ, जुमे जी परी, न त आऊं तो टंगे छॾियांसि पप्पूअ जी परी। ॾिस ॿुधायां तो गुस्सो पियो अचे मूंखे। गुस्सो न कंदो कर, इस्लाम में गुस्सो हराम आहे। हा, ॻाल्हि ॻाल्हि सां छुटंदी आहे। आऊं तोखे ॿुधायां पियो त आऊं हुन सां हक़ निकाह करण जे मूड में आहियां। जेकॾहिं तोखे उहा एॾी मिठी आहे त भेण करे विदा करींसि। चङो, पोइ अचे ई पई। हा,